नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के ठठो में खबर ॾींदा पब्लिक हेल्थ SD اشفاق ऐं वाटर सप्लाई ठठ एक इंचार्ज रशीद हालो सां गॾु ठठ वार्ड 4 कारणी मोहला शक्करولائي मोहला जे मौजूद शहरनि सां गॾु संदन पानी जे मसइले ते तफ़सीली विज़िट कयो। ॼणनि में चांदनी चौक साइड वाल लॻाइण ऐं नऊं लाइन जे पानी प्रेशर जी बहितरी लाइ डॉक्टर कमर मुंबई अस्पताल जे साम्हूं मेन सप्लाई तरफ़ नऊं वाल लॻाइण जी मंज़ूरी ॾिनी वई। ॿिए तरफ़ मुलाज़िम एताज म्यूनिसिपल कमेटी वाटर सप्लाई जे अहम ऐं मेन इश्यूज़ ते शहरनि सां तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी, जंहिं में नंबर 1 वाटर सप्लाई ऐं शहर जे बिजली फीडर 1 हुअण ऐं ॿिए नंबर इरिगेशन डिपार्टमेंट तरफ़ां मुसलसल गवर्नमेंट जे ॾिनल ऑफिशियली शेड्यूल खे फॉलो न करण ऐं वाटर सप्लाई तरफ़ पानी सोर्स जहिड़ी मुश्किलातुनि तहत पोज़ीशन ॿुधाई वई। अहिड़ी तरह मसला क्लियर थियण सां ई पानी प्रेशर ऐं सप्लाई बहितर खां बहितर थी सघंदी। उम्मीद ते तमामु ठठ शहर रवासी पंहिंजो जाइज़ ऐं हक़ीक़ी ताउन म्यूनिसिपल ऐं पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट सां यकीनी बनाईंदा त जीअं शहर जे पानी ढेरिन जा मसला हल जोगो थी सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।